माया सलाउद्दीन हमारे सीरिया सिंधी थॉट्स बेसिक इंग्लिश ग्रामर के कोर्स में तव्हां सभी के परिकार क्लास नंबर 9 आहे जिन अंदर असां पढ़ंदासीं प्रोनाउन। प्रोनाउन जी सिंधी छा आहे? ज़मीर। सोचो त स्टार्ट कयूं था पंहिंजे क्लास के। डेफिनेशन छा आहे प्रोनाउन जी? अ प्रोनाउन इज अ वर्ड व्हिच इज यूज्ड इंस्टेड ऑफ अ नाउन। यानी प्रोनाउन एड़ो लफ्ज आहे जेको इंस्टेड ऑफ नाउन, नाउन जे बदिरां इस्तेमाल थींदो आहे, नाउन जी जगह ते इस्तेमाल थींदो आहे। हाणे प्रोनाउंस केड़ा आहिनि जेके असां अक्सर इस्तेमाल कंदा आहियूं? आई, वी, यू, दे, ही, शी, इट। इन्हनि खे तफ़सील में भी डिस्कस कंदासीं, पर जस्ट फॉर योर इंस्टेंस त इहे असांजा छा आहिनि? प्रोनाउन आहिनि। हाणे प्रोनाउन कहिड़ी जगह ते इस्तेमाल थींदो आहे बाबा? नाउन वारी जगह ते इस्तेमाल थींदो आहे। अगर असां चऊं था अली वेंट टू द स्टोर, अली स्टोर ते वियो, त हाणे ॾिसो हे जेको अली आहे इन अलीअ जी जगह ते मां छा इस्तेमाल कंदुमि? he went to the store। मां ये इस्तेमाल करे सघां थो। यानी ॾिसो हिन अलीअ जी जगह ते मां छा इस्तेमाल कयो बाबा? प्रोनाउन इस्तेमाल कयो। यानी ख़बर पई त प्रोनाउन एड़ो वर्ड आहे जेको नाउन जी जगह ते इस्तेमाल थींदो आहे, सिर्फ़ ऐं सिर्फ़ नाउन जी जगह ते इस्तेमाल थींदो आहे। हाणे मां कुझु लाइनुनि जी हिकिड़ी नंढड़ी स्टोरी लिखी आहे। हाणे इन मां असां प्रोनाउन जी अहमियत खे सम्झंदासीं। अचो हिते आहे अली वेंट टू द स्टोर बिकॉज़ अली नीडेड टू बाय मिल्क। अच्छा, इन कहानी जो मिसाल ये त मां अलीअ जे घर वियुसि, अलीअ मुंहिंजो दर खोलियो, अलीअ असांखे वेहण जी सलाह कई, असां वेठासीं मस त अली जेको आहे असां लाइ जूस खणी आयो। अलीअ पुछियो त घर ॾे सभु खेर लॻो पिया। यानी तव्हां ॾिसो त जेका केॾी रिपीटेशन आहे, अली अली अली। ठीकु आहे, त हाणे ॾिसो इहा रिपीटेशन छा थी करे? असांखे ऑकवर्ड थी फील थिए, यानी भलो नथो लॻे त बार बार नालो कयूं। इन जे करे असां चवंदासीं जॾहिं असां अलीअ जे घर वियासीं, हिन असांजो इस्तक़बाल कयो, हिन असांखे विहारियो, हिन असां काफ़ी सारा सवाल कया जेके असांखे मतिलबु इंफॉर्मेशन सां रिलेटेड हुया। हाणे मिसाल नाउन जी जगह ते जॾहिं प्रोनाउन ईंदो आहे त तव्हांखे शयूं ऑकवर्ड फील न आहिनि थींदियूं। ईअं ई मूं हिकिड़ी अंग्रेज़ीअ में नंढी स्टोरी खई आहे, अली वेंट टू द स्टोर बिकॉज़ अली नीडेड टू बाय द मिल्क। व्हेन अली गॉट टू द स्टोर अली रियलाइज्ड दैट अली आल्सो नीडेड ब्रेड। अली थॉट अली शुड बाय सम eggs too। यानी ॾिसो अली दुकान ते वियो, अली जॾहिं दुकान ते वियो त अलीअ खे महसूस थियो त अलीअ खे ब्रेड भी वठणी आहे। वरी अलीअ सोचो त मूंखे जेको आहे सो आना भी वठणा आहिनि। हाणे तव्हां ॾिसो त हिते अली केॾा दफ़ा इस्तेमाल थियल आहे, जेको असांखे टोटली ऑकवर्ड फील थो थिए, रिपीटेशन ऑफ वर्ड्स थी थिए। पोइ असां छा कंदासीं? जॾहिं अहिड़े क़िस्म जी सिचुएशन ईंदी आहे, असां शुरूअ में नालो इस्तेमाल कंदासीं जीअं ख़बर पए त व्हाट वी आर टॉकिंग अबाउट, असां कंहिंजे बारे में था ॻाल्हायूं। बाक़ी जेको आहे सो असां छा कंदासीं? प्रोनाउन इस्तेमाल कंदासीं। मिसाल कीअं? हिते अलीअ जी जगह ते इस्तेमाल कंदासीं ही। हाणे कंदासीं अली वेंट टू द स्टोर बिकॉज़ ही नीडेड टू बाय द मिल्क। ॾिसो हाणे असांखे जुमिलो ऑकवर्ड नथो लॻे, रिपीटेशन न थिए। अच्छा, उन खां पोइ व्हेन ही गॉट टू द स्टोर he realized that he also needed bread। he thought he should buy some eggs too। यानी तव्हां ॾिठो त केॾो प्रोनाउन जो अहम किरदार आहे नाउन खे रिप्लेस करण में। हाणे जॾहिं असां इंपॉर्टेंस खे सम्झूं था, हाणे असांखे नंढी टेबल खे ॾिसंदासीं। हाणे असां जेके आम तौर ते इस्तेमाल कंदा आहियूं आई, वी, यू, दे, ही, शी, इट, इहे प्रोनाउन जे कहिड़े क़िस्म में अचनि था? इहे था अचनि पर्सनल प्रोनाउन में। जीअं ॾिसो नाउन जा असां क़िस्म पढ़िया आहिनि, मटीरियल नाउन आहे, कलेक्टिव नाउन आहे, एब्स्ट्रैक्ट नाउन आहे। ईअं ई पर्सनल प्रोनाउन इज द काइंड ऑफ प्रोनाउन। यानी पर्सनल प्रोनाउन प्रोनाउन जो काइंड आहे। हाणे को आई ऐं वी आहे, इनखे पर्सनल प्रोनाउन में चइबो आहे फर्स्ट पर्सन। हाणे ये फर्स्ट पर्सन छो? ये मुतकल्लिम हूंदा आहिनि, ये कलाम कंदड़ हूंदा आहिनि। ये हमेशा उहो इस्तेमाल कंदो आहे जेको कलाम कंदो आहे। मिसाल आई विल कॉल यू, हाणे मां जेको आहे इस्तेमाल कयुमि, इहो मां छा थो कयां? तव्हां सां कलाम कयां थो। या ईअं आहे त कॾहिं असां हिकिड़े ग्रुप खे रिप्रेज़ेंट कंदा आहियूं, वी आर प्लेइंग गेम, माना हुनखे गॾिजी चवंदा आहियूं असां रांदि था खेॾूं, तॾहिं बि असां गॾिजी करे छा कंदा आहियूं? हिकिड़ो कलाम कंदा आहियूं। हाणे असांजो जेको साम्हूं वारो हूंदो आहे, जीअं हिन वक़्तु मुंहिंजे लाइ तव्हां आहियो, इहे तव्हां यू आहियो। यानी जेको बि हमेशा मुतकल्लिम फर्स्ट पर्सन कलाम कंदो आहे सेकंड पर्सन सां। हाणे सेकंड पर्सन खे असां छा चवंदा आहियूं? जेको यू आहे, इहो छा आहे? असांजो ज़मीर हाज़िर। हाज़िर चइबो आहे जेको साम्हूं हुजे, इनखे चवंदासीं सेकंड पर्सन। हाणे थर्ड पर्सन उहे शयूं, उहे जेको आहे प्रोनाउन, पर्सनल प्रोनाउन जंहिंजे बारे में असां ॻाल्हायूं। यानी आई ऐं यू या वी या यू जंहिंजे बारे में ॻाल्हाइनि, उनखे थर्ड पर्सन चइबो आहे, गाइब चइबो आहे। मिसाल कीअं? मां चवां थो ही इज़ प्लेइंग।
हाणे मां तव्हां सां ॻाल्हायां थो, असां उन टे माण्हू जे बारे में था ॻाल्हायूं, ठीकु आहे न। त माना हिन वक़्तु पहिरियों मां आहियां ॻाल्हायां थो, ॿियो तव्हां ॿुधो था, टियों जंहिंजे बारे में मां ॻाल्हायां थो त ही इज़ प्लेइंग, शी इज़ कुकिंग मील, दे आर गोइंग टू कराची। सो अहिड़े तरीक़े सां असां इन्हनि खे चवंदा आहियूं थर्ड पर्सन, जेके गाइब हूंदा आहिनि। हाणे सो जेको ही आहे उहो छाजे लाइ इस्तेमालु थींदो आहे? मेल जे लाइ इस्तेमालु थींदो आहे, ठीकु आहे, या बॉय चऊं। जेको शी आहे उहो गर्ल जे लाइ इस्तेमालु थींदो आहे, या का माई आहे, इनखे असां इस्तेमालु कंदासीं शी, हिते थींदो ही। हाणे जेको इट आहे, इन इट जो वॾो इस्तेमालु आहे। बाक़ी जेको मां तव्हांखे छा चयुमि, दे, असां प्लूरली चवंदासीं उहे, हाणे छोकिरियूं आहिनि, छोकिरा आहिनि। हाणे ॾिसो, जॾहिं हे जेके दे आहे, इन जे लाइ कोई बि जेंडर स्पेसिफाइड न हूंदो आहे। जीअं मिसाल मर्द हुजे या माई हुजे, इन्हनि खे कलेक्टिवली असां दे खे इस्तेमालु करे सघूं था। मिसाल दे आर प्लेइंग, हाणे हिते दे मां उहे सभु थी सघनि था, हुन में छोकिरियूं बि थी सघनि थियूं, छोकिरा बि थी सघनि था। हाणे ॾिसो, बाक़ी जेको ही शी आहे, इहो त स्पेसिफाई थी वियो। आए ऐं वी बि असांजो स्पेसिफाई थी वियो, त जॾहिं बि हाणे आए छोकिरी हूंदी तॾहिं बि आए कंदी, छोकिरो हूंदो तॾहिं बि आ कंदो, छो त उहो कलाम कंदड़ आहे न, फर्स्ट पर्सन आहे। वी, उन में बि तव्हांखे जेको आहे जेंडर न मिलंदो, मर्द या माई, सिर्फ़ु हिन ॿिनि में असांखे मिलंदो आहे। अचो त इट छा आहे? इट मिसाल तव्हांखे सोलो ॾियां, परे खां घोड़ो थो अचे। हाणे तव्हांखे ख़बर ई न आहे त उहो आया मेल आहे या फीमेल आहे, जेंडर हुनजो कहिड़ो आहे, त तव्हां छा कंदव? इट इज़ रनिंग, यानी तव्हांखे ख़बर ई न आहे उहो कहिड़ो आहे। अच्छा, ॿियो अक्सर तव्हां ॾिठो हूंदो त ॿारनि में ख़बर न पवंदी आहे, यानी का बेबी हुजे, नंढड़ो ॿार हुजे, हुन में ख़बर न पवंदी त मेल आहे या फीमेल आहे, मिसाल छोकिरो आहे या छोकिरी आहे, त उते बि असां चवंदा इट इज़ क्राइंग, हे रोई रहियो आहे, ठीकु आहे न। त अहिड़ियुनि जॻहियुनि ते बेबी इज़ क्राइंग या इट इज़ क्राइंग। हाणे तव्हां ही शी उन महिल चवंदो जॾहिं तव्हांखे कंफर्म हुजे त ही वाक़ई हिकिड़ो मेल नंढड़ो आहे या नंढड़ी आहे, ॿारनि में अक्सर घटि ख़बर पवंदी आहे। ऐं ॿियो इट उन सां लॻंदो आहे बेजान शइ सां, मिसाल हिकिड़ो इट्स चेयर, कुर्सी आई आहे। अहिड़े तरीक़े सां मुंहिंजे ख़्याल में त पर्सनल प्रोनाउन जे अंदरि असां फर्स्ट पर्सन, सेकेंड पर्सन, थर्ड पर्सन त क्लियर कयोसीं ई कयोसीं, पर इहो बि ॾिठोसीं त कहिड़ी शइ कंहिंजो रिप्लेसमेंट आहे। सो उमेद आहे त अॼु जो क्लास जेको प्रोनाउन जे इंट्रो ते हुयो, ऐं प्रोनाउन जी डेफिनेशन ऐं पर्सनल प्रोनाउन ते तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। इंशाल्लाह वरी मिलंदासीं नए क्लास में, तेसिताईं गॾिजो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।